होशियारी सा कजो माला तो खुदा हाफिज। चलो खुदा हाफिज। मुआ शहरी छोकरा निहारिन तैनी ता जड़ अग का छोकरी डिठी ही कोन थो। छोकरियों तो हजार डिठियूं दियूं पर तो ऐं मूं जड़ियूं छोकरियों पहिरीं दफा डिठियूं दियूं। एडी खुश न थी वो असा की कोन पिया दिसन असा जे इलाके जा खूबसूरत जबल पिया दिसन। असा के दिसन त पत्थर हणी अखियूं कढी छडूं। आशिमा मां ने जावेद जी अख ककड़ी पियो ॾिसां नमड़ो तूं ॾिसजे इहो शम्मूअ सां ज़रूर विढ़ंदो। बाबल साईं जावेद एतिरो बेवकूफ़ नाहे जो अकेलो वञी शम्मूअ सां विढ़े। ऐं जावेद अकेलो थी जेकॾहिं शम्मूअ सां विढ़ियो मूंखे ख़दशो आहे किथे उहो मारिजी न वञे। बाबल साईं मूं जावेद खे सम्झायो भाई तसली बि ॾिनी ऐं मां सम्झां थो त हाणे जावेद वक़्त ऐं वजह जो इंतज़ार कंदो। पोइ बि हाशिम जावेद खे अकेलो वञणु न ॾिजाए। जावेद जी ख़ामोशी कंहिं वॾे तूफ़ान जो अंदेशो आहे। ठीकु आहे बाबल साईं मां जावेद ते अखि बि रखंदुसि ऐं उनखे ॿीहर तसली बि ॾींदुसि। आशिम तुझी तसली ॾियण सां जावेद जे अंदर में ॿरंदड़ बाहि जा शोला कॾहिं बि कोन मिसां। मुंहिंजे ख्याल में असांखे हाणे देर करणु न घुर्जे जेतिरो जल्द थी सघे जावेद जो पलांद वठणु घुर्जे। हा दिलावर हाणे देर न कंदासीं जीअं ई मौक़ो मिलियो पहिरियों कमु इहो कंदासीं। मुंहिंजो ख्याल आहे त दिलावर शम्मूअ खे अगवा कयो। अगवा करण खां पोइ शम्मू जावेद जे हवाले कयो तॾहिं वञी जावेद जे बदले जी बाहि थधी थींदी। हाँ सरदार साईं ईअं ई कंदासीं। ईअं ई शम्मू पुल में आयो न खंभिजी वेंदो। दिलावर इन कम में देर थियणु न घुर्जे। जेकॾहिं देर थी वई न जावेद शम्मू सां विढ़ी पवंदो। जेकॾहिं जावेद अकेलो शम्मू सां विढ़ी पियो न किथे मारिजी न वञे। सरदार साईं हाणे देर कोन थी। मां अॼु ई अमरान खे न कम जे पोयां थो लॻायां। 2-4 ॾींहंनि में शम्मू जावेद जे कदमनि में। मुझी नंढड़ी भेण की कंहिंजी याद सताए रही आहे। अदी शम्मा जी उम्र ही छा हुई ईअं हली वई ॼण ॼाई कोन हुई। हा भेण जेको ॼाओ आहे उहो हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मरंदो। इहो कुदरत जो कानून आहे। अदी अॼु अलाए छो मूंखे शम्मा याद अची रही आहे। ईअं थो लॻे ॼण हू हिते वेठी आहे असांखे ॾिसी रही आहे असांखे ॿुधी रही आहे। केॾो न प्यार कंदी हुई अदा जावेद सां। हा अदी अदा जावेद ऐं शम्मा जे प्यार खे नज़र लॻी वई। बेचारी जवानीअ में ई मरी वई। हाय हाय अदा जावेद खे त उमिरि भर जो विछोड़ो ॾेई वई। अदा जावेद बि न मुअल में न जीअरनि में ज़ालिमनि जी बदनज़र ॿिन्हिनि जे प्यार खे खाई वई। आलिया ये दुनिया अमीरनि जी आहे। ग़रीबनि जे लाइ हिन दुनिया में खुदगन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। जेके जीअरा आहिनि उहे बि सूरनि में आहिनि। जेके मरी विया आहिनि उन्हनि खे बि चैन न आहे। हाँ आदि मूंखे बि ईअं थो लॻे शम्मा जो रूह भटकी रहियो आहे। हाणे तू घणो परेशान न थी। रब जी रज़ा में राज़ी रहो। वो बेपरवाह बादशाह आहे। कच्चा घुराए पक्का घुराए मर्जी जो मालिक आहे। हाँ आदि शम्मा जा ॾींहं एतिरा। हाणे उथ त हली घर जो कमकार करे वठो। जे न चाची ज़रीना अची वई त ॼाड़ी हणी मथो खाई वेंदी। हाँ आदि हलिया। शम्मू किथे आहे? शम्मू किराए वञण लाइ तयारी तो करे। शम्मू खुदा तो वञी। सर
पुछड़ी वारी ज़मीन ते पानी ना आए पहुतो। हारी चयो पियो त फसल सुके पियो, इन करे पुछड़ी वारी ज़मीन ते तो वञो। बाबा पुछड़ी वारी बनीअ ते अकेलो न वञ, तोखे ख़बर बि आहे त इहा ज़मीन असांजे ॻोठ खां तमामु घणो परे आहे ऐं असांजूं दुश्मनियूं बि लॻियूं पियूं आहिनि। वैसे शमू शींहं आहे, शंभू त अकेले सिर्फ़ शिकार कंदो आहे। कंहिं माउ जे लाल में एतिरी हिमत ई न आहे जो शमूअ में हथु विझे। बाबा कॾहिं बि दुश्मन खे कमज़ोर न सम्झिबो आहे। तो उन छोरे जावेद जी घरवारी उनखे तो बे आबरू करे मारियो आहे। तूं छा थो सम्झी त उन छोरे तोखे माफ़ करे छॾियो हूंदो? वैसे जावेद में एतिरो तमीन आहे तो शमूअ खां पलांद करे जावेद शमूअ जे साम्हूं थी बीहंदो? बाबा का महिल कंहिं जहिड़ी, का महिल कंहिं जहिड़ी। जेकॾहिं तूं जावेद जे वर चढ़ी वे न त हू तोखे फट मारे छॾींदो। वैसे जेकॾहिं इहो जावेद शमूअ खे मारे वियो त हुनखे मुंहिंजो खून माफ़ आहे। इहो फुलतरू छा मारींदो शमूअ खे? छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। पोइ बि तूं जानूअ खे गॾु वठी वञ। वैसे तव्हां फिक्र न कयो, मां तव्हांजो को बि चवणु मञा थो। ॾिसां थो जेकॾहिं जानू मिली वियो त वठी वेंदोसांसि, जे न मिलियो त पोइ अकेलो हलियो वेंदुसि। ठीकु आहे, तूं भली वञ। इहा सॼी ज़मीन जी ज़िम्मेवारी तुंहिंजे ऐं बहादुर ख़ान जे मथां आहे। ठीकु आहे। वैसे वरी तव्हांजी तबियत ख़राबु आहे छा? साल खां कुझु मथे में सूर आहे। लॻे थो त ब्लड प्रेशर वधी वियो आहे। वैसे तव्हां भले आराम कयो, ज़मीन जो कमु पाणे बहादुर ख़ान ऐं शमू संभालींदा। मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। ये दुनिया इंसान के मारे रुगो दुश्मनी धारे। ये दुनिया इंसान के मारे।
मुझको दुश्मनी धारे हाँ साईं दादा खैर तो है ना? खैर ना है हाशिम। हाँ थियो आ? जावेद मार जीवियो। जावेद मार जियो? हाँ हाशिम, तव्हां फौरन पुलिस खे इतला करे दरिया खान जी पुछड़ी वारी बनी तरफ अचो। मां बि उते ई आहियां ऐं जावेद जो लाश बि उते ई आहे। असां अचूं पिया। आशिम, मूं तोखे केतिरा भेरा चयो त जावेद ते अख रख, चयो या न चयो? मूं तोखे इहो बि चयो हो त जावेद जी अख ककड़ी आ, हू कोन मुड़ंदो। न मुड़ियो न, हारजी हो न। अदी अदी जावेद मरियो। छा? जावेद? न यो कूड़ है। मां सच तो चवण थी, जावेद जो लाश बाबा उता के खण आयो आ। मां वना तो। अदी सबर कर मुझी भेण, जेका रब जी रज़ा। बस कर आलिया, मरण वारा माण्हू ॿीहर मोटी ना ईंदा। बस तू अदा जावेद लाइ दुआ घुर त जन्नतुल फिरदौस में जाइ मिलेस। जालिमन के रम छो न तो अचे, छो त कमजोरन सा कीस कन, छो त आलिया अल्लाह वटि देर आ पर अंधेर नाहे। जेको जहिड़ी पोखींदो ओड़ी ही लुड़ंदो। जिन अदा जावेद सां ज़ुल्म कयो आ, अल्लाह उन्हनि खे न बख़्शींदो। जावेद त बेगुनाह आहे, मज़लूम आहे। मज़लूम कॾहिं बि मरंदा न आहिनि, शहीद थींदा आहिनि। ऐं शहीद त ज़िंदा हूंदा आहिनि, ऐं जेके ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ रोइबो न आहे। हिम्मत कर मुंहिंजी भेण, शाबाश। आलिया, अदा जावेद ज़िंदा आहे, असांजे दिलनि में, असांजे यादनि में। आखिर की जुल्म असां सां केसि ताईं थींदो रहंदो? केसि ताईं असांजा जवान भाइर ज़ालिमनि हथां मरंदा रहंदा? केसि ताईं मजबूर, बेवस ऐं लाचार थी जीअंदा रहंदासीं? जेसि ताईं क़िस्मत में लिखियल हूंदो, तेसि ताईं मजबूर ऐं लाचार बेगुनाह मरंदा रहंदा। अदी, मौत रुगो मज़लूमन लाइ छो आहे? आखिर ये जालिम छो नथा मरन? मुंहिंजी भेण, मौत सभिनि लाइ आहे। हर को पंहिंजी मरणी मरंदो। जेके बेगुनाहनि खे मारनि था न, हिकु ॾींहुं ईंदो उन्हनि खे बि मारण वारो को ईंदो। सरदार साईं, दरिया खान जूं ॾाढायूं रोज़ बरोज़ वधंदियूं पियूं वञनि। वो आस्ते आस्ते असांजे ॻोठ जा नौजवान माराईंदो पियो वञे। जेकॾहिं इन सिलसिले खे तव्हां हिते ई न रोकियो न, त पोइ तव्हां हिकु ॾींहुं अकेला थी वेंदा। आ खुदा बख्श, दरिया खान पंहिंजी हैसियत विसारे वेठो आहे। जेकॾहिं मां हुनखे हुनजी हैसियत यादि न ॾियारी त मां सरदार जो पुटु ई न आहियां। सरदार साईं, जेसी ताईं दरिया खान जे हाव में तव्हांजा हथ न पवंदा न, तेसी ताईं दरिया खान कोन मुड़ंदो। जावेद जो टीछो थियण ॾे, उन खां पोइ मां ॾिसी रहंदुसि इन दरिया खान खे।
जॾहिं न दरिया ख़ान जे पुट जी किचे में मुंहिंजो हथ पहुतो तॾहिं दरिया ख़ान खे ख़बर पहुती सरदार शाह ज़मान कहिड़ी बला जो नालो आहे। सरदार शाह ज़मान थो ॻाल्हायां। केस ताईं ॻाल्हाईंदे शाह ज़मान? ईंदो सां हिकु न हिकु ॾींहुं मारो ई हिकिड़ो ख़तम। जी हा बकवास बंदि न कयां त मां सतन राज जो सरदार न आहियां। शाह ज़मान फिलहाल त मूं तुंहिंजो ॻाल्हाइण ॿोल्हाइण बंदि करे छॾियो आहे। इज्जत प्यारी थई न, जावेद जो हिसाब किताब नहीं हुई। शाह ज़मान हिम्मत अथई न त जावेद जे खून जो हिसाब किताब वठी त ॾेखार। जावेद खे असां कोन मारियो आहे, असां ते हे अजाया इल्ज़ाम न हण। दरिया ख़ान पछताईंदे जॾहिं न मुंहिंजा हथ तुझे जिगर जे टुकड़े में पहुता। मच्छी वांगुर फतकंदे मच्छी वांगुर दरिया ख़ान मां तुंहिंजा उहे हथ ई कपे छॾींदुसि जेके हथ तुंहिंजा बर्बाद उन्हें खे ईअं कुहंदासीं जीअं पल्ले जा ॿई पुट घुसिजी विया। अॼु मुंहिंजे कहर खां दरिया ख़ान मुझे सब्र जो इम्तिहान न वठ। सरीना तो सारी मुझा रब तुझे दरते सास अमड़े अड़ो जवानी जो मौत छल कहे दुश्मन के भी न मिले। वो अमड़े ने भाग ने रे कपनू करे मारे रे कप। हाँ दी गरीब जो न ओही न कोई वाही। बेचारी पेरी ज़ाल खे मारियन पोए वरी पाण खे भी मारे छे। है अलाए कंहिंजो निभाग लगी वियो आहे वेचारे जावे। सॼे ॻोठ में पलीअ जे धीअरनि खां सवाइ ॿियो को निभाग आहे छा? इन्हनि छोरियुनि जे निभाग पहिरीं पंहिंजे भाइरनि जा सिर खयां, पोइ वञी आलिया जावेद खे भाउ कयो। अदी बसरा वीचारे जावेद खे कहिड़ी ख़बर, खेसि आलिया भाउ करे मथस केॾो ज़ुल्म कयो आहे। ज़रीना करे त करे छा? तोप माई तोप, इहे छोरियूं अलाए कंहिं जा सिर खणाईंदियूं। आशिम जे सिर जो खुदा ख़ैर करे, बाक़ी ॻाल्हि है गौरी आहे। अदी बसरा वाई त सोली खण हिन निभागिन सां हाशिम जो नालो त न गंढ। ओजी तोप ओजी ज़ारी ज़रीना, हाशिम खे अलाह वॾी हयाती दे माई। अदी बस दुआ कर त इन छोरियुनि जी बि किथे शादी थिए त असां तां बि इहो निभाग लहे। नी पंहिंजे मुड़सनि खे मारिन, ज़रीना करे त करे छा? ज़रीना बसरा के चाहे पिया, बाकी ॾिस वेही त कहिड़ो थी तावीज़ लिखी ॾियां। तहां जे दर तां मिटनि जा 100 माण्हू पिया मोटंदा। हा बसरा कचे या पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। हा दी खोड़ चाहियूं, तूं इते ई वे त तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। बसड़ी ज़रीना मेहमान नवाजी भी कहीं जो शान। तो तू माई मानाई थी जाइफा है आए वे जो कदर करे थी पई। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। सूबेदार मूंखे हर हाल में जावेद जा कातिल घुर्जनि।
मता तू यो समझी त जावेद निधड़को हो, लावारिस हो, मुझी पनाह में हो, ने सरदार शाह ज़माने जी पनाह में हो। ऐं तू हथ ते हथ रखी वेठो ऐं चओ सरदार साहब, जावेद जा असुल कातिल जल्द गिरफ्तार थी वेंदा। जांच हले पई। जांच हले पई? हाँ? छा चई? जांच हले पई? गाल पधरे पट पई आ। जावेद जो लाश दरिया खान जी बनिन में मिलियो आ। ऐं तू तो चई जांच हले पई। सरदार साहब, अखिन ॾिठो शायद को बि कोन्हे को। तव्हां शक जे बुनियाद ते शमू के कातिल कीअं था चई सघो? जांच हले पई? हाँ? छा चई? जांच हले पई? गाल पधरे पट पई आ। जावेद जो लाश दरिया खान जे बनिन में मिलियो आ।